नाज़रीन, खैरपुर के आरसी सेंटर में माज़ूरन के आलमी ॾींहं के मुनासिबत से तकरीब कोठाई वई। तकरीब जो मेहमान खास डिप्टी कमिश्नर और स्पेशल पर्सन जो चीफ पैट्रन लाला फुरकान शेख हुआ। वधिक तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। सिंगार करी ना करी ये तू प्यारो मुझी अखिसा को दिसे सोनो सजो सारो मुझी अखिसा को दिसे सोनो सजो सारो सिंगार करी ना करी ये तू प्यारो मुझी अखिसा को दिसे सोनो सजो सारो मुझी अखिसा को दिसे सोनो सजो सारो जी। पूरी दुनिया जी खैरपुर में भी अॼु माज़ूरन जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। माज़ूरन जे आलमी ॾींहं जो तक़रीब जेको आहे IRC सेंटर में मुनक़िद कई वई आहे। तक़रीब जो जेको महिमान ख़ास आहे डिप्टी कमिश्नर अब्दुल फताह जो अंजुमन ताजरान जो सरपरस्त लाला फुरकान शेख आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा त माज़ूरन उन्हनि अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदा त जेको अॼु माज़ूरन जो आलमी ॾींहुं आहे हुनखे कीअं था ॾिसनि ऐं माज़ूरन सां केतिरो साथ था ॾियनि। अॼु माज़ूरन जो आलमी डे आहे। इहो हिकिड़ी नंढी सतह ते न पर पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। अॼु असां हिते जेको गॾु थियण जो मक़सदु आहे उहो जेके अल्लाह ताला जे तरफ़ां स्पेशल पर्सन जंहिंखे असां माज़ूर सॾियूं था उहे स्पेशल पर्सन आहिनि। उन्हनि सां अॼु असां ॾींहुं मल्हायूं था छो जो हू बि असां वांगुरु इंसान आहिनि। हू बि सभु कुझु करे सघंदा जेको असां करे सघूं था पर अल्लाह ताला जे तरफ़ां हुनखे का माज़ूरी आहे। जेकर हुनखे माज़ूरी आहे त अल्लाह सां हुनखे कंहिं ॿी शइ में नवाज़ियो आहे। ऐं हीउ जेको ॾींहुं आहे पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे ऐं वॾो फ़ख्र जी ॻाल्हि आहे, वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां इहो हिननि सां ॾींहुं मल्हायूं था। ऐं असांजे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे छो जो हिननि जो साथ ॾियण बि हिकिड़ो इबादत आहे। हिननि खे उजागर करणु, हिननि जी शफ़क़त करणु, हिननि खे प्यार ॾियणु अल्लाह साईं बि राज़ी थींदो आहे। इहो हिकिड़ो इबादत जो अमल बि आहे। जीअं त मज़दूरनि जो आलमी डे आहे पूरी दुनिया में मज़दूरनि जो ऐं असां पंहिंजे खैरपुर में मज़दूरनि सां गॾु मल्हाए रहिया आहियूं। इंतिहाई ख़ुशी आहे जो असां मज़दूरनि सां गॾु आहियूं ऐं मज़दूर असां हिनखे पाण चऊं था पूरी दुनिया में हिनखे स्पेशल पर्सन चयो वेंदो आहे। हीअ बि असां साह खणनि था हिन लाइ असां हिन कोशिश में भरपूर ख़ुशीअ में गॾु आहियूं। अॼु को दिहाड़ो इंटरनेशनल डे पीपल विथ डिसेबिलिटी असां लाइ ईद खां मथे आहे ऐं अॼु को ॾियारो जेको आहे असां वॾे ज़ोर ऐं जोश ऐं वलवले सां मल्हाए रहिया आहियूं। ऐं हिन में ॾिसो था अॼु जेको प्रोग्राम आहे अॼु जो प्रोग्राम जेको ख़ासि करे डिप्टी कमिश्नर खैरपुर अब्दुल फतेह हुलिया साहब ओन कयो आहे। असांजो सरपरस्त आला फुरकान शेख साहब आहिनि।